दुबई वासियों, शानदार प्रोग्राम सिंधियत जा सरताज 16 नवंबर ते थी रहियो आहे आलीशान शेख राशिद ऑडिटोरियम दुबईअ में। इहो ओद मीटा मेट्रो स्टेशन जे 5 मिंटनि जे पंध ते आहे ऐं तव्हां लाइ सहूलियत भरियो आहे इहो हॉल। सिंधी संगत जो ही 26 सालानो जलसो आहे, जंहिंमें असीं कंदासीं टिन गायक कलाकारनि जो सन्मान, जिन पंहिंजनि गीतनि सां सभिनी जे मन खे मोहियो आहे। उहे आहिनि महेश चंद्र, घनश्याम वासवानी ऐं काजल चंदीरामानी। हिन प्रोग्राम में तव्हांखे खिलाइण लाइ अची रहियो आहे सिंधी अमिताभ बच्चन, बिल्कुलु जंहिंजो आवाज़, बेस, वॻो, डांस करण जो अंदाज़ आहे अमिताभ बच्चन वांगुरु। नालो अथसि राजकुमार बख्तियाणी। उहो तव्हांखे विंदराईंदो ऐं तव्हां वंस मोर चवण खां सवाइ रही न सघंदा। सभिनी इस्मनि खे प्यारनि रंगनि सां जोड़ींदी जग प्रसिद्ध सिमरन आहूजा। असांजे हिन प्रोग्राम जी इज़त वधाइण लाइ अची रहियो आहे किशोर अजवाणी, न्यूज़ 18 जो मैनेजिंग एडिटर। त तव्हांखे ख़ासि नींद आहे त हिन प्रोग्राम में अची शामिल थियो जिते ॿिया सभई सिंधी अची रहिया आहिनि। फ़ोन करे इन्विटेशन्स घुरायो 05039919557। ॿियो नंबर आहे 043533581। सभिनी खे ॿुधायो, सिंध त फैलायो। आशा चांदीअ ॾिठल हिन जलसे में सभई गॾिजी अची करे मौज माणियो। जय झूलेलाल।